प्यारा ॿारो, अॼु असां सबक़ पंजो पढ़ंदासीं। से ज़बर स, बे ज़बर ब, का पेशो को, सबक पे नून ज़बर पैं, जीम वा नून पेशा जूं, पंजूं। पंजूं सबक में लफ़्ज़ आहे उठ। उठ ॿिनि अखरनि ते लफ़्ज़ मुश्तमिल आहे, हिकु अलफ़ ॿियो ठे। उठ ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकु थूअर वारो उठ, ॿियो ॿिनि थूअरनि वारो उठ। हीउ लफ़्ज़ पेशनि वारे आवाज़नि जी पटीअ जो आहे। अखर अलफ़ ऐं ठे आहे जेको ठे अखर आहे जेको सिंधी निज अखर आहे। ऐं हीउ लफ़्ज़ ग्रामर जे लिहाज़ खां मुज़किर लफ़्ज़ आहे ऐं जुमिले में हमज़े जे मथां पेश ॾिनल आहे। उठ पालतू जानवर आहे। मुकमिल वीडियो यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते ॾिसंदा। अचो त उठ लफ़्ज़ खे पढ़ूं। अल पेशो ठे पेशो ठ, उठ। हय ज़ेर ही, हमज़ो पेशो ही, अल पेशो ठे पेशो ठ, उठ। अलफ़ मद हय हे, आहे। उठ हीअ उठ आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।